कश्मीर में खबर ईंदा हाल तो कश्मीर ज़िले अंदर बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। अगवा क़त्ल ऐं फुर्ज वारदातूं रोज़ जो महमूल बणनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कश्मीर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मलिक बरकत अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। कश्मीर ज़िले अंदर आए रोज़ चोरियूं डकैतियूं दाड़ा पुर अगवाउनि जो सिलसिलो न रुकिजी सघियो आहे। कश्मीर जी आवाम अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चवणो हो त कंदकोट खां एसपी ऑफिस खां वापसी पे मुख्तियार सोलंकी आहे ज़मान सोलंकी खां जेको आहे मोटरसाइकिल फुर कई वई, भुकला बिरादरी खां फुर कई वई आहे ऐं केतिरो ई जेका वाक़िया थी चुका आहिनि अगवा जूं वारदातूं। अफ़सोस सां चवणो थो पए कश्मीर पुलिस जेको आहे अमन अमान बहाल करण में मुकमिल तौर जेको आहे लाचार नज़र अची रही आहे। भुगती बिरादरी जा माण्हू कंदकोट भर सां कचे में जेका अगवा थी पिया बार बार उन जेको सोशल मीडिया ते वीडियो अचण जो मामूल धड़ेल तरफ़ां भुंग वसूल कई पई वञे। असां हैरान हूं, असां परेशान इहो आहियूं त अमन अमान बहाल करण में आख़िर हुकूमत जी जेको आहे कहिड़ी वजह खां जेको ख़ामोश आहे। ये धारा लुटफुर माना ये क़यामत जा निशानी है। वो तो कहीं गरीब आमदार जो हिंदू बिरादरी हो कहीं गरीब जो उन को हक भी ना है ना, वो तो लड़ी वही ना कुछ हक भी ना है ते रहने जदी ताकतवर जदी मां अगर जखणी को मां जदी कंदो कोट कशो जकमाबाद में अक्सर रखा जाते पानी ताकत रखा जदी मां जे घर जे अंदर अगर धाड़ो लगे तो मां यो समझा तो गरीबन के यो पैगाम देना चाहे तो खुदा कश्मीर होजे कंदकोट होजे जिलो घोट किशोर ये सने जो लड़े गरीब जो को भी हैसियत भी ना है छाजे करे गरीबन जो इहो दोहा त गरीब मजदूरी करे तो को रेड़ी हलाए तो को रेड़ी पंजो होटल हलाए तो मजदूर को अमन अमान जो सोचो ही ना तो को अमन अमान चढ़ी बहाल थींदो जने एसपी के फुल अथाती मिलदो कदे से चो के जने हाथ जैसे चौंदा उनके फुल फर्ज मिलदो। बाकी हे के रोज ये तो पूरी दी जदा की रोकन जने पुलिस वारन के मिलेला जने एकड़ी बंदूकड़ी मिलेला जे में 8 कारतूस 8 कार में बागा नाकार हुंदा 4 फसिल हुंदा एक बिना फायर का दोन के धाड़े ने खबर दिल जाइया पुलिस वारन जो फायर ही ना हलतो 8 मानू छा 100 मानू अचन सरेआम खणी सकता मसलो थोड़ी है ये रोज जो मामूल बनेला। हुकूमत तो दिसे थो कराची को वठी करे कश्मीर पे तू मके किथे भी हुकूमत देखा तो फलानो जिलो जेको है वो बचे लाए तो को भी ना है आजाद थी आ एडी त बदमनी वधी वई आ जो शाम जो 6 बजे का मानू बाहर न तो निकले। मानू ताजी रोज़ियारो छा करे, कारोबार आयन कोन परेशान हूं बदहाली आ दिसे तो पिया आए रोज महंगाई भी आहे वेतर है चोरन जो आजाब मानू घरा भी न तो निकली सके। बस अल्लाह राम करे इंतजामिया त खामोश आ इंतजामिया जे कंते जू भी न थी रंगे बस सजो दी मोटरसाइकिल घुमाए शाम जो 5 पगारा खरी। जीअं तव्हां कश्मीर जे इलाइक़े वासी जी ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी उन्हनि जो चवणो हुयो DIG लड़काणो ऐं जे सिंध खे खुदारा हिक बार जेको आहे कश्मीर शहर ते नज़रसानी कयो वञे जे कश्मीर शहर में अमन अमान बहाल थी सघे। कैमरा टीम सां गॾु मलिक बरकत अली अवामी न्यूज़ कश्मीर। बड़ी मेहरबानी मलिक बरकत अली तफ़सीलात साॻा करण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।